भिटशा मां ख़बर ईंदा हलो त न्यूज़ सईदाबाद पुलिस जो मनशियात विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाइयूं तेज़। कचे शराब जी भट्टी ते छापो हणी 100 लीटर कचो शराब ऐं शराब ठाहिण जो सामान हथ। भट्टी जो मालिक फरार थियण में कामयाब। डीएसपी न्यूज़ सईदाबाद अता मोहम्मद डायरी जी अॻवानी में न्यूज़ सईदाबाद पुलिस मनशियात विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाइयुनि खे वधीक तेज़ कंदे अॼु न्यूज़ सईदाबाद बाईपास ते साहिब ॾिनो माची जे कचे शराब जी भट्टी ते छापो हयो वए। 100 लीटर कचो शराब समेत शराब ठाहिण जो सामान ड्रम वग़ैरह हथ करे वरिता आहिनि, जॾहिं त भट्टी जो मालिक साहिब ॾिनो माची ख़बर पवण ते फरार थियण में कामयाब थी वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।